जी हम मौजूद है पन्नू आकल के कच्चे के इलाके सुमरा पावरी में, जहाँ पर जो सिंधु दरिया का जो पानी है वो दिन ब दिन बढ़ता जा रहा है। यहाँ पर हुकूमत की जानिब से कोई भी इंतजाम नहीं किए गए। यहाँ पर जो कश्तियों पर उनको आने जाने बहुत तकलीफ का सामना करना पड़ता है। इस सवाल से हमारे साथ इलाके मकीन मौजूद है, ये मजीद उनसे बात करते हैं, उनका क्या कहना है। हे असांजी पुल आहे 200 फुट बि न आहे, इहा तक़रीबन 10 सालनि खां न ठही आहे हिन महिल ताईं। ऐं हाणे मंज़ूर थी त ठेकेदार अध में छॾे भॼी वियो आहे 10 सालनि खां। हिते जानियूं नुक़सान बि इलाही थिया आहिनि, जानियूं वयूं आहिनि माण्हुनि जूं, ॿेड़ियूं ॿुॾी वियूं आहिनि। छा आहे त 200 फुट बि न आहे। तव्हां ॾिसो वधि में वधि इहो असांखे खपे पुल, आहे पुॼी पिनारे, पर जानी नुक़सान ॾाढा थिया आहिनि हिते थी वेंदा आहिनि। हितां ॿेड़ी ॿुॾी वेंदी आहे, हितां किरी पिना सभई ॻोठनि 150 ॻोठ आहे 200। हा, इहा पुल ॾिनी वञे 200-300 फुट आहे। तव्हां ॾिसो था 200 फुट बि पुल न आहे। ॾींहं राति हिते नुक़सान थियनि था। 2 मोटरसाइकिलूं पाणी में किरी पियूं आहिनि, खीर जूं भरलां, ॾाढी तकलीफ़ आहे सफ़ा असली। हा, ॿेड़ियुनि वारा इहे ग़रीबनि वीचारा वधनि त 10-20 वठनि था। ॿिए ॿेड़ियुनि वारनि अहिड़ो को तालुका त कोई बि न आहे। हाणे पाणी आयो आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। हाणे ॿेड़ियूं कोले भॼी पियूं अथनि, ग़रीब काॾे वञनि। असां इहे छड़े पुल ठाहे ॾिनी, इहा वॾी वॾी महिरबानी करे पुल ठाहे ॾियनि। जी आपने इनकी बातें सुनी। इनका आला काम से यही मुतालबा है कि हमें जल्द से जल्द जो है ब्रिज बनाई दी जाए। कैमरा टीम के साथ कामरान रेओ, FNN न्यूज़ पन्नू आकल।